तालीम खाते सिंध जे डिविजनल हेडक्वार्टर्स में ट्रांसजेंडर स्कूल खोलण जो फैसलो करे छॾियो। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त समाजी रवैयनि ऐं सुठी तालीम हासिल न करण सबबि ट्रांसजेंडर कम्युनिटी खे सुठा मौक़ा नाहिनि मिली सघिया। तालीम जे बुनियादी हक़ तहत हर शहरी खे तालीम ॾियणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। तालीम ऐं सक़ाफ़त खाते जे वज़ीर सैयद सरदार हुसैन शाह जी सदारत हेठि ट्रांसजेंडर एजुकेशन पॉलिसी बाबति अहम इजलास थियो, जंहिंमें डिप्टी चीफ एडवाइज़र जायका आबिद गिल, डॉक्टर फेरोज़ खान ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में ट्रांसजेंडर एजुकेशन पॉलिसीअ जे ड्राफ्ट ते गौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह चयो त बदकिस्मतीअ सां ट्रांसजेंडर कम्युनिटी खे तालीम हासिल करण जे हवाले सां तमामु घणी मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। शुरूआती तौर ते हर डिविजनल हेडक्वार्टर्स में ट्रांसजेंडर स्कूल खोलिया वेंदा। सूबाई वज़ीर चयो त समाजी रवैयनि ऐं सुठी तालीम हासिल न करण सबबि ट्रांसजेंडर कम्युनिटी खे रोज़गार जा सुठा मौक़ा नाहिनि मिली सघिया। तालीम जे बुनियादी हक़ तहत हर शहरी खे तालीम ॾियणु रियासत जो कमु आहे। ट्रांसजेंडर कम्युनिटी बि हिन मुल्क जा शहरी आहिनि। सरदार शाह चयो त सिंध सूबो मुल्क में ट्रांसजेंडर एजुकेशन पॉलिसी आणण वारो वाहिद सूबो आहे। फॉर्मल तालीम खां सवाइ असां ट्रांसजेंडर एजुकेशन पॉलिसी में नॉन फॉर्मल ऐं टेक्निकल एजुकेशन खे बि पॉलिसी जो हिसो बणाईंदासीं।